जी दोस्तों, असां हींअर मेवे खान जमाली ॻोठ खां अचूं था पिया। हिते भरिसां हिकिड़ो असांखे ॿियो ॻोठु मिलियो आहे, जिते हिकिड़ो असांजो दोस्त आहे, रिन साहब आहे, जंहिं हिते पंहिंजी मदद पाण जे तहत हिकिड़ो स्कूल ठाहियो हुआसीं, जंहिंखे असां ॾिसणु आया हुआसीं। सो उन खां पहिरीं रिन साहब सां ॻाल्हाइण खां पहिरीं तव्हांखे कोशिश साहब सां ॻाल्हाईंदुसि, त जीअं असांखे थोरो ॿुधाए हिन हवाले खां। महिरबानी साईं। असां ही जेको ॻोठु आहे इहो चूहड़ जमाली खां 9 किलोमीटर परे आहे ऐं हिते काफ़ी सारा ॿिया रिंदनि जा ॻोठ आहिनि ऐं को बि हिते जो स्कूल हिते न आहे जो ॿार पढ़नि, तंहिंजे करे ॿार तइलीम खां सवाइ रहिजी वेंदा आहिनि। हितां जो ई हिकिड़ो नौजवान हसन रिंद आहे, असांजो दोस्त आहे, सुठो पढ़ियो लिखियो माण्हू आहे ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में कमु कयो अथसि, हुनखे तइलीम जो अहसासु आहे। हुन मूंसां इहो ज़िक्र कयो ऐं गॾोगॾु हुन हिते हिकिड़े कमरे ते पंहिंजी मदद पाण तहत दोस्तनि सां गॾिजी कमिरो ठाहियो आहे स्कूल जे लाइ। स्कूल खे जंहिंमें जेको उस्तादु रखियलु आहे उनखे बि हू पंहिंजी मदद पाण तहत ॾिए थो, पघार थो ॾिए। ऐं ॿार जीअं त हिते 70-80 जे लॻभॻि आहिनि, इन करे हिकिड़े उस्ताद खां वधीक ऐं हिकिड़े कमरे खां बि वधीक आहिनि ऐं हिते फर्नीचर जी बि खोट आहे। उन्हनि ॻाल्हियुनि खे ज़हन में रखंदे असां साईं राशिदी साहिबु जेको आहे इहो फ़ैसिलो कयो त असां इन ॻोठ में वञूं ऐं इन ॻोठ खे ॾिसूं ऐं इन स्कूल खे ॾिसूं ऐं उते असां कंहिं नतीजे ते पहुचूं त अञा इन में असां कमु करे सघूं था। इन खां अॻु में साईं राहुल जो साहिब सां इन स्कूल जे मामले में ज़िक्र कयो ऐं उन बि चयो त जेकॾहिं अहिड़ो को दोस्त आहे जेको पंहिंजे खे अॻु में ई कमु करे पियो थो ऐं उहो इन जुस्तजू में आहे त उनखे सपोर्ट करणु खपे। सो इन सिलसिले में असां हिते गॾु थिया आहियूं, कमिरो असां ठहियलु ॾिठो आहे ऐं वाक़ई काफ़ी सारा ॻोठ असां चौधारी नज़र दौड़ायूं था त असांखे नज़र अचनि था। हिन स्कूल जे ठहण सां, वधण वीझण सां, हिन में फर्नीचर या कमरनि जी जेका सहूलियत आहे उहा मुहैया करण सां या उस्तादनि जी इलाही वॾो फ़र्क़ु थींदो आहे हिन इलाइक़े खे। जंहिंमें जेको आहे सो तइलीम वधंदी ऐं समाजी सुजाॻी अची वेंदी। महिरबानी। सो इहो हो अदा असांजो सुमार पोसो साहिबु। स्कूल असांखे वणियो, बिल्डिंग सुठी माशाल्लाह ज़बरदस्त। तव्हांखे बात कयां थो, जंहिं हिते कमु कयो आहे उहो असां सां असांजो नओं दोस्त थियो आहे ऐं उहो पंहिंजो तारीफ़ पाण कराईंदो ऐं ॿुधाईंदो त हू छा छा कनि था पिया, पंहिंजे हुननि जो प्रोफाइल छा आहे, ऐं पोइ अचूं था हिन स्कूल जे बारे में ॻाल्हाइण। जी दादा, तव्हां पंहिंजो नालो पूरो ॿुधायो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हसन रिंद मुंहिंजो नालो आहे। जी दादा। ऐं मूं साउथ कोरिया मां मास्टर्स इन एशियन इंडियन स्टडीज़ में कई आहे। मुख़्तलिफ़ इदारनि सां गॾु कमु कंदे हींअर सिजावल डिस्ट्रिक्ट में डिस्ट्रिक्ट ऑफिसर ऐं IRD हिकु इदारो आहे, हेल्थ ते कमु कयूं था। जी दादा। इन खां अॻु में मुंहिंजो काफ़ी सारो कमु जेको थियलु आहे उहो एजुकेशन ते थियलु आहे। सो ऑन द अदर हैंड जॾहिं असीं जेके सोशल वर्कर माण्हू आहियूं, जेके समाजी दुनिया में कमु कयूं था, जॾहिं इहो ॾिसूं था त असां जितां खां निकिता आहियूं उते जी सूरत हाल छा आहे। सो मूं इहो ज़रूरी सम्झो त जितां खां जेको ॻोठु आहे, मुंहिंजो अबाणो ॻोठु आहे, उते पंहिंजी मदद पाण तहत बजाए इन जे कंहिंजे इंतज़ारु कजे, पंहिंजी मदद पाण तहत उन्हनि ॿारनि जी भलाई जे लाइ को कमु कजे। सो कुझु लाइक माइंडेड दोस्त सां गॾिजी करे इहो फ़ैसिलो कयोसीं त हिते हिकिड़ो नौजवान जेको आहे उनखे वॉलंटियर प्लस में हिकिड़ो कमिरो हिते अॼु त जीअं ॻोठ जा ॿारड़ा हिन ॻोठ जा, पर जे पासे जा नंढा नंढा ॻोठ आहिनि हुन जा ॿारड़ा उहे बि हिते मुस्तफ़ीज़ थी सघनि। सो आऊं पूरी उमेद बि आहियां त जेकॾहिं हिते अञा थोरी असां वधीक डेवलपमेंट करण में कामयाबु थी वियासीं त जेके पासे वासे जा इलाही सारा ॻोठ आहिनि जिन जा ॿारड़ा अञा ताईं बि असां जिते असां पहुची कोन सघिया आहियूं या जेके असां वटि पहुची कोन सघिया आहिनि, उहे ईंदा ऐं हिते इनरोलमेंट बि तमामु वधी वेंदी ऐं तमामु वॾे लेवल ते ॿारनि खे फ़ाइदो थी सघे। सही। अच्छा, मूंखे ॿुधायो त हिन ॻोठ जो नालो छा आहे। ॻोठ नवाब खान। ॻोठ नवाब खान। ऐं देह कहिड़ी आहे। देह ॾूतड़ी, तालको शाहबंदर। देह ॾूतड़ी, तालको शाहबंदर, ज़िलो सजावल। अच्छा अच्छा, हीउ जेको रस्तो आहे हेॾां अचे थो असांजे, त हीउ रस्तो किथां ईंदो आहे। हीउ जीअं असां सिजावल खां चूहड़ जमाली अचूं था, चूहड़ जमाली खां शाह हक़ीक़ वेंदड़ जेको रोड आहे, उतां खां हिकिड़ो स्टॉप अचे थो गुलाम हुसैन लाखा जो। उन स्टॉप खां 3-4-3.5 किलोमीटर जेको आहे सो अंदरि तरफ़ ई आहे। हिन पूरी सराउंडिंग्स में को बि फंक्शनल स्कूल मूंखे नज़र कोन थो अचे। सो दोस्तों, इन सराउंडिंग में को बि स्कूल फंक्शन न आहे,
इहा हिकिड़ी वॾी जी 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 सर बिल्कुलु अच्छा पोइ हीअ कॾहिं ठाहियो असांजी बिल्डिंग हिनखे तक़रीबन 3-4 महीना थिया हूंदा 3-4 महीना थिया। रीसेंट इनिशिएटिव आहे ज़बरदस्त। ऐं हींअर ई असांजे पास इनिशिएटिव वरितो आहे दोस्तनि सां मिली करे हा, हा। त ॿार हींअर तक़रीबन 60 जे क़रीब हिन में एनरोल्ड आहिनि वाह। तो हिनखे वधीक जेको आहे स्ट्रीम लाइन करण जे लाइ बि कोशिशूं कयूं पिया ऐं हिनखे हिन ज़ाहिर आहे ऐं अकेलो माण्हू एतिरा सारा एक्सपेंसिस कोन था करे सघजनि टू बी वेरी ऑनेस्ट जेतिरो करे सघूं पिया दोस्तनि जी मदद सां ई कयूं पिया सो गॾिजी सॼी हिनखे अॻिते वधाइण जी कोशिशि कयूं पिया सही आहे सो दोस्तो तव्हांखे थोरो ॾेखारियां हिते असां कुझु असां सूमार खोसो साहिबु ऐं असां कुझु हिते हिननि खे ॿुधायो अथऊं त हिते छा करिणो आहे फ़िलहालु जल्दी में जेको बि हीअ थोरी सफ़ाई वफ़ाई करणी आहे हीअ ग्राउंड जेको आहे हिननि जो तव्हां ॾिसो पिया इहो हिनखे सेट करिणो आहे सो हिननि असांखे ख़ातिरी कई आहे त इनशाला हिकिड़े 2 ॾींहंनि में या विदिन वीक में ही तव्हांखे सेट थी मिलंदो ऐं कुझु असां वणनि जा निशान ॾी था वञूं हिननि खे त हिते ही वण बि थोरो तव्हांखे बिल्डिंग ॾेखारियां थो हीअ बिल्डिंग आहे पकी ठहियलु आहे घणो हिन में ख़र्चु आयो तव्हांजो ही असल में कुझु इनिशिएटिव हो सभिनी पंहिंजे दोस्तनि खे मिली से हिन में 6.5 लख ताईं ख़र्चु अची वियो आहे 6.5 लख आर सी सी आहे कंस्ट्रक्शन हा बिल्कुलु सही आहे अच्छा हिकिड़ो रूम आहे ऐं आर सी सी ठहियलु आहे हीअ जो क्लास रूम आहे हिकिड़ी ऐं हिते तव्हां ॾिसो पिया हीअ जेके असां एजुकेशन ते जेके ट्रेनिंग्स कराईंदा आहियूं ऐं पर्सनली जेको कराईंदो आहियां तो हुननि जो मटीरियल आहे सॼो ॿार जेके सेल्फ इनिशिएटिव बेसिस ते ॿार पाण ठाहींदा आहिनि पोइ हुते अची हलंदा आहिनि तो ऐं हिन में इहो साॻियो मॉडल असीं हिते बि इस्तेमालु कयूं जेको असां पंहिंजे NGOs जी दुनिया जी स्कूल में कयूं था छो न उहो असांजो रेप्लिकेट कजे गवर्नमेंट जे स्कूल्स में भाई हिते असांजे स्कूल सो हुन ते ट्रेनिंग कराईंदासीं टीचर्स खे ऐं असीं पाण कोशिशि कंदासीं त टाइम ॾेई हिनखे हिन लेवल ते आहे हा हा सही त हीअ ॾिसो दोस्तो तव्हांखे ॾेखारियो पिया अॼु तव्हांखे मुंहिंजो ॿाहिरि जो लोकेशन ॾेखारियां थो त ॿाहिरि जो जेको आहे हीअ सॼो हीअ ग्राउंड सॼो तव्हां ॾिसो भाई सॼो साफ़ु कंदो हिते दादा वॉशरूम ठहियलु आहे हीअ वॉशरूम ठहियलु आहे ऐं इनशाला विदिन वीक में ही तव्हांखे असां हिननि चयो आहे त असांखे वीडियो ठाहे ॾियो त तव्हां हिते कहिड़ो कहिड़ो कमु कयो त जीअं पोइ असां हिते कमु कयूं ऐं पोइ हीअ सोच तव्हां हिनजी बैक साइड आहे ऐं माशाल्लाह बिल्डिंग सुठी ठहियलु आहे ऐं हिन इलाइक़े में स्कूल न आहे पहिरीं ॻाल्हि त परे हाणे घणो परे स्कूल आहे हितां खां वेझो जेको फंक्शनल स्कूल आहे हितां खां फंक्शनल स्कूल जेको मुंहिंजी नज़र में आहे उहो आहे सादिक शाह स्कूल उहो हितां खां तक़रीबन 3 किलोमीटर ताईं 3 किलोमीटर परे स्कूल आहे जेको हाई स्कूल आहे प्राइमरी स्कूल न आहे उहो बि प्राइमरी स्कूल आहे प्राइमरी उहो बि नाले में फंक्शनल आहे उते एजुकेशन जी क्वालिटी जेका आहे हा हा उहा कोन्हे सो इहो हो सर हींअर जी अपडेट सो इनशाला नेक्स्ट टाइम असां अगरि जे आयासीं जे अगरि असांखे नरेन साहिबु अगरि हिते कुझु कमु करे ॾेखारियो त इनशाला सिंध विजन हिन में कुझु न कुझु पंहिंजो हिन में रोल हूंदो सो इहो हो हींअर जी अपडेट सो वरी तव्हांजी महिरबानी